नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवी ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़। असांजो प्रोग्राम आहे वीचार। अॼु वीचार प्रोग्राम जो जेको महिमान आहे उनजो ताल्लुक़ अवामी तहरीक सां आहे ऐं उन सां गॾोगॾु हू अवामी तहरीक जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे ऐं उन खां सवाइ हू नाले वारो वकील आहे। असांजो जेको महिमान आहे साजिद मैसर साहब। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुश आहियो? तबियत सही आहे? फर्स्ट क्लास। तव्हां असांखे प्रोग्राम में घुरायो, इनवाइट कयो। महिरबानी तव्हांजी जो तव्हां असांजे प्रोग्राम में आया। असांजो अॼु जेको प्रोग्राम आहे उनजो मौज़ू आहे त मुआशिरे में जेके नाइंसाफ़ियूं आहिनि उन नाइंसाफ़ियुनि जे हवाले सां कानून जो छा तरीक़ेकार आहे ऐं उन सां गॾोगॾु उन नाइंसाफ़ जे हल जे लाइ ऐं जेको हिन मुआशिरे में जेको अवाम रहे थो, हिकिड़ो अवाम आहे, उन खां सवाइ पोइ पढ़ियल लिखियल माण्हू बि आहिनि, उन्हनि जो छा फ़र्ज़ु आहे, इन ई मौज़ू ते अॼु पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी। त बुनियादी तरह तव्हां खां सुवाल बि इहो आहे त हीउ जेको मुआशिरो आहे मुआशिरे में जेका तमामु हिकिड़ी तबक़ाती विछोटियूं आहिनि, उनखां पोइ ॿिया बि मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि जे हल जे लाइ क़ानून छा थो चवे ऐं जेको तव्हां असां आहियूं उन जा कहिड़ा फ़र्ज़ आहिनि? महिरबानी साईं, हाणे बुनियादी ॻाल्हि आहे असांजे मुआशिरे में त मुआशिरो असांजो कहिड़ी तर्ज़ जो आहे। सभ खां पहिरियां असांजे मुआशिरे में ॾिसबो त उहो मुआशिरो हिकिड़ो तबक़ाती सिस्टम आहे। असां वटि, असां जहिड़े मुल्कनि वटि ॿियो दुनिया में हिकिड़ियूं जेके कुवतूं आहिनि, साम्राजी कुवतूं आहिनि, उन्हनि हिकिड़ा ॿ तबक़ा ठाहे छॾिया आहिनि। हा, ॿियो असां वटि जेको अहम रोल जेको आहे उहो आहे त असां वटि कहिड़े तर्ज़ जी हुकूमत आहे, हुकुमरानी आहे ऐं कहिड़े तर्ज़ जा असांजा हुकुमरान आहिनि ऐं उहे कहिड़े क़िस्म जी लेजिस्लेशन कनि था, क़ानून साज़ी कनि था। उन्हनि क़ानून साज़ी जा असांजे मुआशिरे ते वॾा असर पवनि था। असां वटि जेकॾहिं ॾिठो वञे, तव्हां ओवरऑल क़ानून में ॾिसंदो त जेकी असां वटि वाइट कॉलर जेकी असां वटि क्राइम आहे उहो तमामु घणो आहे ऐं उन सॼे वाइट कॉलर क्राइम जो मक़सदु छा आहे? वाइट कॉलर क्राइम माना उहो क्राइम आहे जेको तव्हांखे सफ़ेद पोश माण्हू उन में क्राइम में नज़र ईंदा। उहो क्राइम तव्हांजो इदारनि में वेठल जेको असांजो ऑफिसर शाही आहे या तव्हांजो हुकुमरान लॾो आहे जेको उहो क्राइम करे पियो, उनखे असां वाइट कॉलर क्राइम चवंदा आहियूं। सफ़ेद पोश में कामोरो आहे, कामोरो अची वियो, वॾेरो अची वियो, डॉक्टर अची वियो, इंजीनियर अची वियो, उहे सभु मिली भगत करे जेको कंदा आहिनि क्राइम, उनखे असीं चवंदा आहियूं वाइट कॉलर क्राइम। ऐं उन जे लाइ वरी असां वटि जेको इदारा आहिनि या तव्हां ॾिसो त जेको नेब जो कानून असां वटि आहे, उन नेब में जे कानून में बि वरी असां वटि नुक़्स आहिनि। तव्हां जेकी प्रो पीपल्स मुल्क आहिनि दुनिया में, उन्हनि जो कानून जेकॾहिं ॾिसंदो, उन कानून खे जेकॾहिं असांजे कानून सां भेटाईंदो त ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। चाइना में जेकॾहिं को माण्हू करप्शन करे थो, करप्शन में इन्वॉल्व आहे, त उन माण्हू खे मौत जी सज़ा ॾिनी थी वञे। ऐं असां वटि जेको माण्हू करप्शन करे थो, यानी हिकिड़ो माण्हू अरब रुपए जी करप्शन करे, उन जे लाइ वरी प्ली बार्गेन आहे, यानी अरब रुपया करप्शन करे 25 करोड़ रुपया उहो वापसि ॾिए गवर्नमेंट खे, त उनखे वरी लाइसेंस मिली वेंदो। असां वटि इहे केस थिया आहिनि, शिकारपुर में, लाड़काने में, हैदराबाद में, असांजे साम्हूं उहे असांखे ख़बर आहे उहे केसनि जी, उहे केस असां ॾिठा आहिनि। त उन्हनि केसनि में ईअं थियो आहे, हिकिड़ा माण्हू इन्वॉल्व थिया आहिनि करप्शन में, उहे करप्शन में इन्वॉल्व माण्हू वरी जॾहिं प्ली बार्गेन करे कुझु पैसा वापसि नेब खे ॾेई उन्हनि खे लाइसेंस वठी साॻियुनि पोस्टुनि ते हू तैनात थियल माण्हू आहिनि, साॻियुनि पोस्टुनि ते वेही ऐं साॻियो ई क्राइम कनि पिया, करप्शन कनि पिया। त इहे सभु बीमारियूं जेके आहिनि उहे असांखे हिन लूली लंगड़ी जेकी गवर्नमेंट आहे, जेको हुकुमरानी जी तर्ज़ अमल आहे, उतां असांखे इहे सभु बीमारियूं मिलियूं आहिनि। साजिद साहब, पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी, हिते हिकिड़ी वठूं था मुख़्तसिर पाण साई, वरी गुफ़्तगू पंहिंजी जारी। नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे, असीं वठूं था मुख़्तसिर साई, वरी असां पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल कंदा। भली करे नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल अवामी तहरीक जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी ऐं नामियारे वकील साजिद अली मैसर साहब सां हले पई ऐं असांजी ॻाल्हि ॿोल कानून ते ई ॻाल्हि ॿोल आहे। कानून छा आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको मुआशिरो आहे उनमें जेके ज़्यादतियूं थियनि थियूं, उनमें तव्हां ऐं असांजा कहिड़ा फ़र्ज़ आहिनि। इन सॼी सूरत हाल में जीअं पंहिंजो हिकिड़ो मौज़ू आहे त उनमें वकील जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा कहिड़ी थिए थी, उन सां गॾोगॾु जेके मुआशिरे में माण्हू रहनि था, अवाम रहे थो, उनमें सफ़ेद पोश बि आहिनि, उनखां पोइ उनजो शागिर्द हिकिड़ो लॾो आहे उहो बि आहे, उन सां गॾोगॾु पढ़ियल लिखियल माण्हू बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि, इंजीनियर बि आहिनि।
त इन सॼे मामले में उन्हनि जा कहिड़ा फ़र्ज़ आहिनि? हाणे बुनियादी तौर ते मुआशरा जेको जनमु वठंदा आहिनि या मुआशरनि में जेके बहितरीन पैदा थींदी आहे उहा उन अवाम जे किरदार सां थींदी आहे। तव्हां दुनिया जी तारीख़ ते थोरी नज़र विझंदो त 17वीं सदी ईस्वी में 16वीं सदी ईस्वी में जॾहिं यूरोप में नई सुजागी जो दौरु थियो, रिनाइंसेंस जो दौरु थियो, त उन में उतां जो हुक्मरान, उतां जो अवाम, उतां जो सियासतदान, उतां जो अदीब, उतां जो शाइर, उतां जो लेखक, उतां जो फ़लसफ़ी, उन्हनि सभिनी हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु अदा कयो ऐं हिकिड़ा नए क़िस्म जा बहस थिया। उन बहसनि खां पोइ हिकिड़ा सुठा कानून ताईन थिया ऐं उहे सुठा जेको आहे सो तिर्ज़े हुकुमरानी जा नवां तौर तरीक़ा ताईन थिया। असां वटि वरी फ़ुक़दान इहो आहे त असां वटि इन्हनि शयुनि खे सर्जणु ऐं उसरणु ई न ॾिनो वियो। साजिद साहिबु मतिलबु तव्हां इहा शइ नथा सम्झो, इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। हिकिड़ी कानून साज़ी हिकिड़ी हुकूमत खे करणी आहे ऐं असेंबलियुनि खे करणी आहे, सेनेट खे करणी आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हांजी सही आहे, उहो न करे सघिया आहिनि। पर जहिड़े ई क़िस्म जो हिकिड़ो कानून जुड़ियो आहे त उन कानून ते अमल थिए थो न? जहिड़ो बि आहे वॾो ज़बरदस्त सवाल तव्हां कयो आहे, तमामु शानदार सवाल कयो आहे त असां वटि जेको कानून जंहिं बि सतह जो मौजूदु आहे, जेकॾहिं उन ते ई जेकॾहिं सुठे नमूने सां अमल थिए ऐं 100% जेकॾहिं 100% उन ते अमल थिए, तॾहिं बि अहिड़े क़िस्म जी सूरत हाल न थिए। छो जो ॾिसो त तव्हां डिपार्टमेंट जेकी बि पाकिस्तान में डिपार्टमेंट आहिनि उन्हनि ते नज़र विझंदो त हर हिकु डिपार्टमेंट में करप्ट माण्हू वेठा आहिनि। तव्हां ॾिसो त कंहिं बि माण्हू सां जेकॾहिं का नाजाइज़ी थिए थी त को SSP हद जो जेकॾहिं लॻायो थो वञे त उन SSP खां मंथली वरिती थी वञे, हद जे थाणे जे SHO खां मंथली वरिती पई वञे, इवन एतिरे क़दुरु जो हिकिड़ो जेको चौकी इंचार्ज आहे उन खां बि मंथली वरिती पई वञे। हाणे जेको मंथली जे बुनियाद ते तैनात थियल कामोरो हूंदो या अमलदार हूंदो या कंहिंजी चॉइस ते ऐं पसंदि ते, सियासतदाननि जी पसंदि ऐं नापसंदि ते जेको आहे सो तैनात थियल हिकिड़ो जेको ऑफिसर हूंदो, उहो अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदो? जॾहिं असीं अवाम खां हिकिड़ी घुर था कयूं त हू पाण में का चेंजिंग आणे या पंहिंजो मयार हिकिड़ो बहितर करे, त छा वकील तव्हांजे ख़्याल में जेके एडवोकेट्स आहिनि उन्हनि जो इन लेवल जो मयार आहे? हुननि इन्हनि समूरनि मामलनि मसइलनि खे पंहिंजो सम्झो आहे ऐं उन ते का एॾी जिदोजहद कई आहे? ओवरऑल जेकॾहिं इन शयुनि खे असीं ॾिसंदासीं त पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल या जेके ॿियनि सूबाई बार काउंसिल्स आहिनि, उहे उन्हनि जो जेको मजमूई किरदारु रहियो आहे उहो तमामु सुठो रहियो आहे। जीअं मसलन असां वटि कानून जी हुक्मरानी न हुजणु या जेके कानून खां मावराए कानून जेकी बि पाकिस्तान में फ़ैसिला थिया आहिनि उहे मार्शल लॉ जो फ़ैसिलो हुजे या उहो जीअं हाणे तव्हां वेझे माज़ी में ॾिठो त जनरल खे एक्सटेंशन जो मसइलो हुजे या ॿिया जेके तमामु वॾा जेके इंसिडेंट असांजे मुल्क में थियनि था जेके कानून खां मावरा आहिनि, कानून खां मथां आहिनि, या जॾहिं बि कानून ते राताओ आयो आहे त उन्हनि जे लाइ पाकिस्तान में वकीलनि जो जेको किरदारु रहियो आहे उहो तमामु शानदारु रहियो आहे। उन ते जेको उन्हनि जो स्टैंड रहियो आहे उहो तमामु शानदारु रहियो आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त मथे लेवल ते जेको उन्हनि जो हिकिड़ो किरदारु रहियो आहे, कमु रहियो आहे, अॻे जी भेट में ज़बरदस्त आहे, पर उनजो जेको समर आहे उहो आवाम खे मिले, उहो आवाम ते पहुचंदे पहुचंदे उहो जेको समर आहे उहो बेसमर थो थी वञे। ख़ुदि जेको हेठी सतह ते असीं ॾिसंदासीं त जेको ख़ुदि वकील आहे उहो जॾहिं कोर्ट में वञे थो ऐं क्लर्क जी ऑफिस में वञे थो, हेड क्लर्क वटि वञे थो, त उहो ख़ुदि जेको आहे सो किन मसइलनि ते जेको आहे सो उते रिश्वत थो ॾिए, पोइ हुनजा कम था थियनि। हाणे जॾहिं वकील जेको आहे उहो ॾोकड़ ॾेई जेको आहे सो पंहिंजा कमु कराए त आवाम जी छा हालत हूंदी? न, इहो माज़ी में हुयो, माज़ी में हुयो त रिश्वत तमामु घणी हूंदी। हाणे एतिरो सिलसिलो नाहे, पर आहे ज़रूरु न आहे। जेको वकील आहे उन जिते हुनजो पंहिंजो कमु आहे जी, त हू उते ई उन मां उनखे जेको आहे सो उहा करप्शन हू ख़तमु करे न सघियो आहे, त उहो वकील करप्शन ते हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां ॾिसो त करप्शन ते इलाही ज़ाब्तो अची चुको आहे ऐं तव्हां वञो हाई कोर्ट में तमामु स्मूथली उते कमु थिए थो ऐं बज़ाहिर हेठीं कोर्टनि में बि तव्हां ॾिसो त अॻ में जेकी रिश्वत हूंदी हुई या आम रवाजी तौर ते माण्हू रिश्वत ॾींदा हुया, हाणे उहा कोन्हे। हाणे का लिक छप में का थींदी हुई, उनमें घणनि सालनि जो गैप आहे तव्हांजे ख़्याल में? उन में आउं सम्झां थो त गुज़िरियल 5-7-10 सालनि खां, जॾहिं खां वठी 2007 खां वठी पोइ जुडिशरी जो जेको एक्टिविज़म आयो आहे, ख़ासि करे इफ्तिकार मोहम्मद चौधरी जे दौर खां पोइ जेके पब्लिक इंट्रस्ट में जेके फ़ैसिला थिया आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट पे फ़ैसिला ॾिना। हींअर बि क्लर्क चवनि था कोर्ट जो ख़र्चु
उहो थिए उन पियो, टाइम उहो खां थिए पोइ पियो। उहा जेका बार काउंसिल आहे, उनजा जेके उहिदेदार आहिनि, उनजा जेके वकील आहिनि, उनजा जेके ज़िम्मेवार आहिनि, इवन जज ताईं उनखे ख़बर आहे त हीउ जेको मुंहिंजो क्लर्क आहे उहो पैसा वठे थो, कोर्ट जो ख़र्चु वठे थो। हाणे घटि थो थिए, न, हाणे घटि माना हाणे आहे, घटि थिए थो, घटि माना आहे। सही मञूं था, त उन- पर उहो एतिरो न आहे उनजे- जेको उनजे माज़ी में लाइ- हूंदो। माज़ी में बज़ाहिर हूंदो, ज़ाहिरी तौर ते हाणे बि ज़ाहिरी आहे। हाणे ज़ाहिरी तौर ते न आहे, सही। हाणे ज़ाहिरी तौर हाणे ते न आहे, तव्हां- ऐं हाणे सज़ा जज़ा जो बि उन में बिल्कुलु तसवुरु हूंदो, अची पर वियो आहे। बाक़ी सेशन आहे कोर्ट- शइ, इन खां इनकार सेशन नथो करे कोर्ट ताईं सघिजे। आहे, उन खां पोइ इन खां- तव्हांजे हेठियुनि कोर्टुनि ताईं आहे, ऐं ख़ुदि वकील जेके आहिनि उहे पाण पैसा ॾेई जेको आहे सो कमु कराइनि था, पंहिंजे खीसे मां ॾियनि था। असां अखियुनि सां ॾिठो न आहे। न अहिड़ी सूरत हाल न आहे, घटि आहे सही, मां अच्छा, मञां आहे, थो, पर आहे। घटि अच्छा, आहे, घटि तमामु आहे। घटि आहे। अच्छा, हिन घटि वक़्तु आहे। अच्छा, उहो जेको घटि आहे, 10 खां 15 सैकड़ो उहो जेको घटि उहो रेशो आहे उहो उन ते कंट्रोल छो नथो थिए? उन ते बि इलाही जेको आहे सो बार्स जेको आहे स्टैंड वरितो आहे। हाणे बि सिंध बार काउंसिल कुझु वीडियो वायरल थिया हुआ, उन में इहो स्टैंड वरितो आहे त जेकी माण्हू टाउटिंग कनि पिया या जेके अहिड़ा क्लर्क हुया जेके पैसा वठनि पिया माण्हुनि खां, त उन्हनि खे वाइखो कयो वियो। ऐं हाणे तव्हां ॾिठो त रिसेंटली सिंध बार काउंसिल 3-4 अहिड़ियूं FIRs कयूं हुन जेके फेक वकील हुया, माना उन्हनि खे सनद न हुई, ईअं उहो प्रैक्टिस कनि पिया, उन्हनि जे मथां ख़ुदि FIRूं साजिद थियूं। साईं, पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी रहंदी, तेसीं ताईं असीं वठूं था मुख़्तसिर साई। नाज़रीन, असांजी वकील साहिब सां ॻाल्हि ॿोल जारी आहे, हिते वठूं था मुख़्तसिर साई। नाज़रीन भलीकार, असांजो प्रोग्राम जारी आहे। असांजो महिमान आहे एडवोकेट साजिद अली मैसर साहब, उन सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। त पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी पई ऐं ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी गुफ़्तगू आहे। त इन में हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त हींअर ताईं बि तव्हां ॾिठो हूंदो त ख़ासि करे जेके डिस्ट्रिक्ट जेल आहिनि ऐं उनखां पोइ जेके सेंट्रल जेल आहिनि, उते जॾहिं को कैदी वञे थो ऐं पोइ उते जॾहिं कैदी उते पहुचे थो त पोइ उते जेका कैदीअ सां जेका हालत आहे ऐं उनखे जेका मारकुट थिए थी, ऐं उनखां पोइ जेको आहे उनखे खोलियुनि में उछलाए था छॾनि, ऐं पोइ जेसीं ताईं उनखे पैसा ॾिना था वञनि, पोइ हिकिड़ी मार्केट आहे, हिकिड़ो रेट आहे, उहो शुरू थो थिए 10,000 खां वठी 50,000 60,000 ताईं। इहा वकीलनि खे ख़बर आहे, इहा जजनि खे ख़बर आहे। ऐं उनखां पोइ जेके उहे मुतासिर जेके कैदी आहिनि उहे हिते रड़ियूं अची कंदा आहिनि जेको आहे सो कोर्टुनि में अंदरि, ऐं उहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। उहो सिलसिलो तव्हां उनजो बि जवाबु इहो ॾींदो त हाणे घटि आहे, पर तव्हां सम्झो था त इहा कहिड़ी नाइंसाफ़ी आहे। इन मामले ते तव्हांजी ख़ुदि जेका बार काउंसिल्स आहिनि उन्हनि कहिड़ो एक्शन वरितो आहे? इहा त मुंहिंजे ख़्याल में वॾी ज़्यादती आहे। बिल्कुलु इहा ॻाल्हि बजा आहे त वाक़ई जेल जे अंदरि जेको आहे सो माण्हुनि खे सहूलियतूं कोन्हनि, ऐं कैदियुनि खे मयारी खाधो कोन थो ॾिनो वञे, या उन्हनि ते मैन्युअल ते बिल्कुलु अमल नथो थिए, ऐं जेल जे अंदरि बि वेठल जेको आहे अमलदार आहिनि उहे करप्शन कनि था। ऐं ॿियो उते हिकिड़ो अहिड़ो निज़ाम उन्हनि ठाहे छॾियो आहे, जेके कैदी ताक़तवर कैदी आहिनि या जेके वॾे तबिके सां तालुक़ु रखनि था, उन्हनि खे B क्लास मिलनि था, C क्लास मिलनि था। बाक़ी जेको आम कैदी आहे, बकरी चोर आहे वीचारो, उहो लोड़े थो। ऐं अंदरि उते ई रिफॉर्म्स जी तमामु घणी ज़रूरत आहे, ऐं हिन वक़्तु बि ज़रूरत आहे। हीअ सॼो असांजे मुआशिरे जो, जीअं मां सवेर तव्हां खां ॿुधायो त हीअ सॼी गवर्नमेंट जो जेको असांजो तिर्ज़ अमल आहे, हीअ उन जूं जेका खामियूं आहिनि, ऐं जेसीं ताईं उहो गवर्नमेंट जो असांजो तिर्ज़ अमल चेंज न थींदो, जेसीं सवाल इहो आहे त ॾिसो न, ॿिया के इशू थियनि था या वकीलनि जा के इशू थियनि था, उन जा के मामला थियनि था, उन ते असांजी जेका वकील बिरादरी आहे उहा वॾा एहतजाज बि करे थी, उहे सॼा मामला अचनि था। पर मूंखे यादि न आहे, मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि न आहे त किथे इन इशूअ ते का ॻाल्हि थी हुजे, असांजे वकील बिरादरी कई हुजे, या इन इशू ते को जेको आहे असांजे कंहिं एक्शन वरितो हुजे। हिकिड़ो को सालनि जी ॻाल्हि आहे त को असांजे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे को इन ते एक्शन को वरितो हुजे, को मामिलो थिए, पर ॻाल्हि वरी बि आहे, सिलसिलो वरी बि जारी आहे। त इन ते माना एॾी ख़ामोशी छो आहे या कनलाटर छो आहे? न, इन ते हाणे इहो जेको समूरो अंडर अचे थो उहो गवर्नमेंट जे अंडर अचे थो। गवर्नमेंट उनखे सुधारे बि सघे थी ऐं रिफॉर्म्स आणे बि सघे थी, ऐं जेके करप्शन आहे उन ते ज़ाब्तो आणे सघे थी। मां उन ते अचां थो त वकीलनि उन ते आवाज़ु ज़रूरु उथारियो आहे, वक़्तनि ब वक़्तनि उन ते आवाज़ु उथारियो आहे। ऐं ॿियो उन ते जेके ह्यूमन राइट्स जूं जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि, उन्हनि ते बि वक़्तनि ब वक़्तनि आवाज़ु उन ते उथारींदा रहिया आहिनि। पर एतिरो उन ते जेको पुरज़ोर मुतालबो थियणु खपे हा, या उन ते जेको उहो न थियो आहे, शेल्टर जेको मिली सघे हा उहो न मिलियो आहे, उहो न थी सघे, उहो थियणु खपे, उन जी ज़रूरत आहे बिल्कुलु, उहो थियणु खपे। अच्छा, उन सां गॾो गॾु असां ॾिठो आहे त हिकिड़ो जेका पुलिस आहे उहा माण्हू वठी उनखे गुम करे छॾींदा आहिनि, वरी वाड़े छॾींदा आहिनि, वरी
अची हुन ते हिकिड़ो रेड पंहिंजो हू लॻंदो आहे, छा चवंदा आहियूं हुनखे, रेड कमिश्नर रेड कंदन छापो लॻंदो आहे, छापो लॻंदो आहे, पोइ उतां माण्हू उहो हथु रिकवर थींदो आहे, पोइ वरी कोर्ट सॻोरी हुनखे चवंदी आहे हाणे तव्हां हिन रिकॉर्ड समेत हुते पेश थियो, पोइ वरी SHO ईंदो आहे। किथे बि माना अहिड़ी का ॻाल्हि वॾे पैमाने ते असांखे ॾिसण में न ईंदी आहे त उनखे वॾी का सज़ा मिली हुजे, हिकु अधु को अहिड़ो वाक़ियो थियो हुजे। बाक़ी तक़रीबन जेका हुन सां ज़्यादती थी, जेको माण्हू ॿधियो, हुन खां पैसा वरितऊं, हुनखे कुटियूं मारियूं, उनखे जेको आहे सवाइ कंहिं सबब जे बांदी बनाए छॾियऊं, उनजी का एॾी का रिज़ल्ट मिले, उहा न जज साहिबु ॾेई सघंदा आहिनि, न कोर्ट ॾेई सघंदी आहे, न वरी उन्हनि में जेके असांजे वकील बिरादरी आहे इन मामले ते कोई एॾो वॾो को एक्शन खयो आहे। छो हाणे ओवरऑल जेकॾहिं माण्हू खे हिकिड़ो नाहक बांदी बनाइणो आहे, या उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके कूड़ियूं FIRs दर्ज थियनि थियूं, या उन्हनि जे ख़िलाफ़ु जेकी पुलिस कार्रवाई करे थी, तशदुद करे थी मुख़्तलिफ़ सूरतुनि में, इहे हिकिड़ियूं पुलिस जूं नाजाइज़ियूं बिल्कुलु आहिनि। ऐं उन्हनि नाजाइज़नि ते हिकु माण्हू जेको असां वटि आहे उहो एतिरो स्टैंड नथो वठे, घटि थो वठे। ॿियो त कानूनी रिक्वायरमेंट इहा आहे त जेकॾहिं नाजाइज़ कंहिंखे नाहक बांदी बनाइजे थो त उनजी छा आहे, माफ़ु कजो, त मसइलो हिकिड़ो माण्हू आहे उहो कोर्ट पहुचे थो, जी उते एप्लीकेशन बि ॾिए थो ऐं उनजी का फ़ी आहे उहा बि जमा कराए थो न, ऐं उनखां पोइ वरी उन ते छापो बि लॻे थो, रिकवरी बि थिए थी, पोइ SHO बि उते कोर्ट बि पहुचे थो, पोइ त कोर्ट जो कमु आहे न, पोइ कोर्ट जो कमु आहे। पर हिन में इहो आहे त थोरो प्रोसेस आहे, प्रोसेस इहो आहे त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कंहिं कूड़ी FIR में उहो माण्हू ज़ाहिर थिए थो या कूड़ी FIR आहे उनजे मथां, पोइ उहो उनखे माण्हू खे साबित करिणो पवे थो, कोर्ट जे अंदरि जेको प्रोसेस आहे, ट्रायल थिए थो, ट्रायल में जेकॾहिं हू कूड़ी FIR साबित थिए थी त पोइ उन कूड़ी FIR जे लाइ जेको कूड़ी FIR दर्ज करे थो, उहो पुलिस ऑफिसर हुजे या आम माण्हू हुजे, उनजे ख़िलाफ़ु 182 182 जी कार्रवाई थींदी आहे, उहा थींदी आहे। उहा हाणे असां वटि हिते जेके पब्लिक प्रोसिक्यूटर्स आहिनि या असां वटि जेके सरकारी जेके वकील आहिनि उहे उन ते स्टैंड घटि पिया वठनि। असां ॾिसूं पिया इन ते का वकील बिरादरी को एॾो को वॾो एक्शन खयो हुजे, का तहरीक हलाई हुजे, का जिदोजहद कई त इहो जेको झोल आहे उहो झोल ख़तमु थियणु खपे। जेतिरे क़दुरु तहरीक जी ॻाल्हि आहे त तहरीक वकीलनि जेकी तहरीक आहे उहे वॾनि इशूज़ ते त हलाई आहे, उहे वॾी इशूज़ ते त गॾु रहिया, पर अहिड़े क़िस्म जा केस हर रोज़ पिया थियनि, अहिड़े क़िस्म जूं नाजाइज़ूं हिकिड़ी हुजे त हिकिड़ी नाजाइज़ी ते स्टैंड वठिजे। हीअ त सॼो कानून तबाह लॻो पियो आहे। ॾिसो न, जंहिंखे तव्हां वॾो इशू था चओ त वॾे इशू ते एक्शन थींदो आहे, त अवामी अवामी सतह ते ॾिसिजे त हिन खां को वॾो इशू त ॿियो आहे ई कोन। माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि त जेकॾहिं को मां अमल कंदुसि त खंभिजी वेंदुसि ऐं बांदी थी वेंदुसि, ऐं तव्हां चओ था इहो इशू ई न आहे, नंढो इशू आहे। उनजे लाइ वरी हिकिड़ी रेमेडी आहे। ॾिसो, वकील जो कमु आहे त प्रोफेशनली हू कोर्ट में उनखे जेको आहे सो उजागर कंदो, कोर्ट में खणी वेंदो, ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू सां नाजाइज़ी थिए थी त वकील जो कमु आहे त उनखे कोर्ट में खणी अचे ऐं कोर्ट खां इंसाफ़ वठी ॾिए। जेकॾहिं पॉलिटिकल फोर्सिस उन ते को अमल खणनि था त वकीलनि खे शाना बशाना उन्हनि सां गॾु बीहणु खपे। ऐं जेके उहे वकील अहिड़े क़िस्म जा जेके सम्झनि था त ॾिसो, वकील बि मुआशिरे जो हिसो आहे, जीअं ॿिया माण्हू मुआशिरे जो हिसो आहिनि तीअं वकील, पर वकील पढ़ियल लिखियल माण्हू आहे ऐं वकील कानून खे ॼाणे थो, इन जे करे उन ते वधीक ज़िम्मेवारियूं बिल्कुलु आइद थियनि थियूं। पर वकील हिन मुआशिरे में साईं ॾिसिजे त जेके नाजाइज़ियूं आहिनि, नाइंसाफ़ियूं आहिनि, कानून जी जेकी अॼु मौज़ू ते जंहिं ते ॻाल्हायूं था असां, कानून ते जेकी वायोलेशन थिए थी उहा त तमामु घणी आहे, उहा तमामु घणी आहे। हिकिड़ी हुजे रुॻे नाहक बांदी बनाइण जी ॻाल्हि थोरी आहे, हिते त इहो आहे त हर सतह ते माण्हुनि सां नाइंसाफ़ी थिए थी। तव्हां ॾिसो शहरनि में नाकाबंदी जे नाले ते माण्हू खां पैसा वरिता, मामला तमामु घणा आहिनि जी, पर ज़ाहिर आहे उन्हनि हिकिड़े कंहिं इशू खे खणिबो त उहा शइ हिकिड़ी छंडिबी वेंदी, के मामला हल थींदा वेंदा, वरी ॿियनि मामलनि खणिबो। त जीअं पाण पहिरियां ॻाल्हि करे आयासीं त असांजो जेको हीउ मुआशिरो आहे, उन मुआशिरे में मुहज़ब ऐं पढ़ियल लिखियल ऐं उनखां पोइ ॻाल्हियुनि खे सम्झंदड़ ऐं ज़िम्मेवारी महसूसु कंदड़ वकील खां सवाइ ॿियो केरु थी सघे थो। तंहिं करे पाण सम्झूं था त इहा वकील ते वधीक ज़िम्मेवारी थिए थी। ऐं हाणे जेका सूरत हाल पैदा थी आहे काफ़ी टाइम खां वठी, नौजवान वकील बि आया आहिनि, ऐं उनखां पोइ जेके अॻे सीनियर हुआ उन्हनि में बि काफ़ी हिकिड़ी चेंजिंग थी आहे, शौर वधियो आहे, सम्झ वधी आहे, अवाम ॾांहुं थोरो लाड़ो थियो आहे। तंहिं करे इन क़िस्म जो पाण सुवाल पुछूं था त हीअ अवामी मामला आहिनि, उन्हनि मामलनि खे वकील बि न खणंदो त ॿियो केरु खणंदो, हिकु ॻाल्हि। ॿियो सुवाल हीअ आहे असांजो त ख़ासि करे हिते ॾिसो न, वॾो जेको इशू रहे थो न माण्हुनि जो, उहो रहे थो वॾो जेको ज़्यादती जेका करे थी उहा पुलिस करे थी माण्हुनि सां। सही।
ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि जो माण्हू वधीक शिकार आहिनि। वॾेरो जेको आहे न उहो पुलिस जो सहारो थो वठे, कामोरो जेको आहे न उहो पुलिस जो सहारो थो वठे। हिते हाणे हिकिड़ो त माण्हुनि खे बांदी बणायूं, इहो सॼो मामिलो थियो। उन खां पोइ हिकिड़ा कूड़ा केस था थियनि, कंहिं ते तव्हां कूड़ी FIR खणी छॾियो। जेकॾहिं को माण्हू कंहिं कामोरा था नथो ठहे, कंहिं वॾेरा था नथो ठहे, FIR करे छॾियोसि चोरीअ जी, दाड़े जी, फुर जी। पोइ वरी उहो छिकजी ईंदो, कोर्ट ईंदो, वरी पहिरियां वेंदो जेल पवंदो, पोइ वरी ज़मानत कराईंदो, पोइ वरी कोर्ट ईंदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं वरी फ़रियादी थींदो, पुलिस ते फ़रियादी बि थींदो त हिन मूं ते कूड़ो केस कयो आहे, त तकलीफ़ पुलिस खे न ईंदी। SHO हुजे, DSP हुजे, उहो महीननि जा महीना हाज़िरनि ते कोन ईंदा, 5-10 हाज़िरनि ते कोन ईंदा। हू जेको फ़रियादी आहे उहो डेली पियो ईंदो। पर जॾहिं अचे थो त तॾहिं असां न ॾिठो आहे त एॾो को वॾो त उन ते को ॾंड पियो हुजे, उन ते का जेको आहे का उनखे सज़ा मिली हुजे कामोरे खां, या अहिड़ा के 10-15 कामोरा जेके उन्हनि जूं नौकरियूं हुनखे डिसमिस करे छॾिजे, बाबा हलो, ईअं बि कोन थियो आहे। त आख़िर माण्हू वञनि कहिड़े दर? न, बिल्कुलु जेके पुलिस जूं नाजाइज़ियूं आहिनि उन ते तमामु घणियूं नाजाइज़ियूं आहिनि, ऐं उहे नाजाइज़ियूं पैदाई तॾहिं थियनि थियूं जॾहिं उन पुलिस ऑफिसरनि खे, जीअं मां सवेर ॻाल्हि कई, त उनखे तइनात ई पंहिंजे लाइ कयो थो वञे। यानी को बि हद जो MPA MNA हूंदो, उहो पंहिंजी पसंदि जो SSP रखाईंदो, पंहिंजी पसंदि जो कामरो रखाईंदो, ऐं उन खां पंहिंजा मनपसंदि कम वठंदो। त ज़ाहिर आहे उहे नतीजा बि ओड़े ई ॾींदा आहिनि। हिकु त इहा शइ आहे। ॿी शइ इहा आहे त हिन में जेको आम माण्हू आहे वीचारो, उहो जीअं चकी में पीसजे ईअं पीसजे थो पियो। उन्हनि खे वाक़ई इंसाफ़ कोन थो मिले, मुहैया थिए। उन जो सबबु इहो आहे त असां वटि कानून ते अमल नथो थिए पियो। कानून ते अमल जेकॾहिं थिए ऐं माण्हुनि खे सज़ाऊं अचनि, उन्हनि पुलिस ऑफिसरनि खे जेकॾहिं सज़ाऊं अचनि, त उहे ॿीहर उहो ॾोह न कनि। हिकु इहो हिन में आहे। ॿियो हिन में जेको असां वटि जेको ॾिठो वञे त हिन में असां वटि जेके रैंकर जेके ऑफिसर्स रहिया आहिनि, त उहे रैंकर्स जेके रहिया आहिनि, उन्हनि जो बि जेको तर्ज़ अमल जेको पुराणो हूंदो हो, उहो साॻियो ई पुराणो तर्ज़ अमल आहे। माण्हुनि सां नाइंसाफ़ी करणी आहे, माण्हुनि सां जेको आहे सो मुहज़िब तरीक़े सां पेश न आहे अचिणो, हुननि खे नाजाइज़ तौर ते दॿाइणो आहे, हीसाइणो आहे। मुंहिंजो सुवाल इहो आहे त हुननि जी त माना तरबियत ई इन क़िस्म जी थिए थी। मसलन जॾहिं हिकिड़ो को माण्हू पुलिस में अचे थो न, तूं सोचे थो त मूंखे छा अची करिणो आहे। फलाणो जेको SHO वेठो आहे, DSP SP, उहो कीअं उते पहुतो आहे, मूंखे बि ईअं ई करिणो आहे। हुननि जी त माना हिकिड़ी शुरू खां सोची आहे। मुंहिंजो सुवाल इहो आहे त क़ानूनी तरह अवाम खे जेको रिलीफ मिलणु खपे, जॾहिं उहो फ़रियादी हिकिड़ो थिए थो SHO ते, DSP ते, उनखे जेका माना फ़रियादी लोड़े थो, पर DSP हुजे, SP हुजे, SHO हुजे, उनखे परवाह ई न आहे। साईं अॼु जेको आहे फलाणी हाज़िरी ते फलाणी कोर्ट वियल आहे, साईं जेको आहे हुनजो फलाणे DSP उनखे होॾे मोकिलियो आहे। इन क़िस्म जा जवाब ईंदा आहिनि न तव्हां? इहो आहे, बिल्कुलु आहे। पर हिकु त जेको आम माण्हू असांजो थिए थो वीचारो, उनखे एतिरी सख़्त न आहे, उनखे एतिरी ताक़त न आहे जो पुलिस जे ख़िलाफ़ु मुआदो अटकाए सघे। बाक़ी जिते जिते प्रूफ जेकॾहिं उहो खणी अचनि था माण्हू, त इलाही हंधनि ते ख़ुदि मां इलाही केस कया आहिनि SHO जे मथां, असांजे जमादारनि जे मथां FIR दाख़िल थियूं आहिनि। उहे जेकॾहिं प्रूफ आहिनि त FIR दाख़िल थियूं आहिनि, पर वरी बि मिली जुली जेकॾहिं ॻाल्हि कजे त ॻाल्हि वञी साॻियो ई वञी उन्हनि वटि, उनजे बाल उन्हनि जी कोर्ट में वञी पवे थो। इन्वेस्टिगेशन करण वारा उहे, FIR दाख़िल करण वारा उहे। जेसीं ताईं उहो पुलिस में करप्शन जो सिस्टम ख़तमु न थींदो, जेसीं ताईं पंहिंजा नवाज़ी जो सिस्टम न थींदो ख़तमु, जेसीं ताईं असां उहे पंहिंजे मनपसंदि सियासतदान पॉलिटिकल इंटरफेरेंस जेकी आहे, मुदाख़लत, उहा ख़तमु न थींदी, तेसीं ताईं हीउ इदारो ईअं ई रहंदो। टाइम थियो आहे, वरी पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे। नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे। पंहिंजो महिमान आहे एडवोकेट साजिद अली मैसर साहिबु, उन सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल हले थी। हिते मुख़्तसिर वठूं था साईं।